रोहड़ी वेझो ॻोठ लखण जागीराणी में कुछ ॾींहं अॻु जागीराणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में माल जे चोरी वारे मामले तां झेड़ो थी पियो हो। फायरिंग में अली रज़ा, आशिक़ ऐं जमशेद अजल जो शिकार बणिजी विया हुआ। गुज़िरियल 13 ॾींहनि अंदरि अलीशेर जागीराणी ऐं गुलशेर जागीराणी जे धुरियुनि जा माण्हू हिक ॿिए मथां फायरिंग कंदा रहिया, जंहिंमें जदीद हथियार पिणु इस्तेमालु कया विया। फायरिंग में 2 ढोर मरी विया, जॾहिं त नौजवान अब्दुल सतार ऐं हिक ॿारड़ी ज़ख़्मी थी पई हुई। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त धुरियुनि में तकरार सबबि इलाइक़े जो अमन तबाह थी वियो आहे। राति ॾींहं ख़ौफ़ में गुज़ारियूं था। मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा नेक मर्द ठाह हलाइनि धुरियुनि वटि विया, पर को बि खड़तेल न निकितो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हू अमन चाहिनि था। जागीराणी बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में झेड़े सबबि इलाइक़े जो अमन तबाह थी वियो आहे। इल्मी ऐं मुआशी तोड़े समाजी सरगर्मियूं मुअत्तल थी वियूं आहिनि। त झेड़े जो न को कारण आहे, न का पाड़ आहे, न को माण्हू मुयल आहे, न होॾां न होॾां। माल जे शक ते त हो चवे त मुंहिंजो माल खणी आहो, उहे के वरंदियूं वीचार बि हिक ॿिए खे ॾिनऊं पिए। बाक़ी उन खां पोइ वरी अची हा अॼु उहा पते हिक ॿिए ते एतबार बि कया हूं, वेठा बि गॾु हाणे। माल जी ॻाल्हि ते ॿिनि पार्टियुनि में हिकिड़ा आहिनि खोरमाणी जागीराणी, हिकिड़ा आहिनि पंहिंजो जांजाणी जागीराणी। हिकिड़ो आहे गुलशेर जी पार्टी जो, ॿियो जेको आहे उहो अलीशेर वारा पाण में विड़िया आहिनि, जेके 3 फौत थी विया आहिनि। फ़िलहाल का अहिड़ी न थी आहे, इंशाल्लाह कोशिशि जारी आहे। असां कंदकोट खां मोहम्मद शाह, सैयद बशीर शाह, फ़कीर सैयद आहिनि, उन्हनि ॾे असां वञी उन्हनि खे मेड़ में वठी आयासीं त बाबा धनारनि जी ॻाल्हि ते थोरो मसइलो थियो आहे, 3 जानियूं ज़ायूं थियूं आहिनि। हाणे ॿियनि खे तव्हां बुझो ॾियो, उनजी ग़लती बि महसूसु कयूं था त बाबा तव्हांजो मुड़ुसु मथे मुहियो आहे, असां तव्हां ॾे मेड़ खणी आया आहियूं। हाणे पंहिंजे सरदार ॾे हलो। मां पाण हलफिया क़ुर शरीफ़ खणी थो चवां त मां पाण कचे में वेठो हुयुसि, पंहिंजी ओताक में, उते घरनि में भितियुनि में गोलियूं, मतिलबु को मानी कंहिं सॼो ॾींहुं न पचाए सघी। उते के ग़लतियूं थी वियूं आहिनि, को होॾो माण्हू मरी वियो आहे, को होॾो मरी वियो आहे। आहियूं असां पाण में, पर कोई ठाहिण वारो अहिड़ो कोन्हे। अमीरनि ॾे, सरदारनि ॾे डुकंदासीं, पीरनि फ़क़ीरनि ॾे, अलाह कंदो त असांजो ठाह ऐं ख़ैरु थी वेंदो। असांजो को ॻाल्हि थियो वञे ऐं असांखे अमुन खपे। हुकूमत खे बि इहा ई असां रिक्वेस्ट था कयूं त असांजी अमुन थिए। असां रोज़गार वारा बेरोज़गार पिया आहियूं। ॻोठ लखण जागीराणी जे रवासियुनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त धुरियुनि में ठाह कराए इलाइक़े जो अमन बहाल कयो वञे त जीअं इल्मी, मुआशी ऐं समाजी सरगर्मियूं बहाल थियनि।